क़ौमी असम्बली में बजट इजलास में हुकूमत या अपोजिशन की गैर संजीदगी ऐं दिलचस्पी न वठण जी इंतहा थी वई। कोरम पूरो न हुजण बावजूद इजलास जारी रखियो वियो। क़ौमी असम्बली के इजलास में हुकूमत जा 6 ऐं अपोजिशन जा 14 मेंबर ऐवान में मौजूद हुआ। ऐवान में बजट ते बहस जारी है, पर हुकूमत ऐं अपोजिशन की गैर संजीदगी ऐं दिलचस्पी न वठण जी इंतहा थी वई। इजलास में हुकूमत जी सिर्फ 6 ऐं अपोजिशन के मजमूई तौर 14 मेंबरनि शिरकत कई। हुकूमत या अपोजिशन के विच में कोरम पूरो हुजण खां सिवाइ इजलास हलाइण जी मुफ़ाहमत जारी है, जॾहिं त कोरम लाइ 86 मेंबरनि जो ऐवान में हुजण ज़रूरी है। हुन पीपल्स पार्टी के MNA अब्दुल कादिर पटेल बजट के ख़याली करार ॾींदे बिलावल भुट्टो ज़रदारी की तकरीर सेंसर करण की जांच जो मुतालबो करे छॾियो। क़ौमी असम्बली के इजलास में अब्दुल कादिर पटेल बजट ते बहस कंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं बिलावल भुट्टो ज़रदारी जी ऐवान में कयल तकरीर सेंसर कराई वई। स्पीकर के हुकुम खां सिवाइ तकरीर कीअं सेंसर कई वई, मामले की तहक़ीक़ात कराई वञे। हुन चयो त जॾहिं दलील ख़त्म थी वेंदा आहिनि त सियासी गुडा ज़ातियात ते लही ईंदा आहिनि। हुकूमत जी बजट कागज़नि खां सिवाइ कुझु बि नाहे।